खबर शामिल कयूं पिया हिंगोरजा खां आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मूजिब हिंगोरजा में इमाम अवल शेर खुदा हज़रत अली अलैहिस्सलाम जिन जे हुज़ूर पाक जिन जे ऐलान विलायत जे ॾिहाड़े ते हिंगोरजा में मुख़्तलिफ़ शिया तंज़ीमुनि पारां मौलवी मोहम्मद इब्राहिम खाकी ज़वार मुजाहिद हुसैन सहतो जवाद मल्ला ॿियनि जी अॻुवानीअ में रैली कढी वई। उन मौक़े ते अॻुवाननि चयो त अॼु योम गदीर जो पिणु ॾींहुं आहे, जंहिं ॾींहुं इमामुल अंबिया सरवर काइनात हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन गदीर जे मैदान ते मौला अली अलैहिस्सलाम जिन जी विलायत जो ऐलान कयो त जंहिं जो मां मौला आहियां उन जो अली मौला आहे। तुम इसको जलाओगे हम इसको जला देंगे, तुम इसको जलाओगे हम तारिकुन फी सकलैन किताब अल्लाह व इतरती व अहल बैती व इन तमस्सकतुम लन तज़िल्लु बअदी हत्ता यरिद अलल हौज़। ज़वक़ो मजाल मज़ात पाको जो हमेशा रोज़ा पूरा थींदा आहिनि, ईद उल फितर मल्हाइबी आहे, फुरूए दीन कुरान जी बेहुरमती थी आहे, कुरान जी गुस्ताखी थी आहे, असां पर ज़ोर मुज़म्मित बि कयूं था ऐं हक़ीक़त में इन्हनि जे खिलाफ़ जे नहमदु व नसल्ली अला रसूलिल करीम तालिक यकीन ताहिरीन मासूमीन। अली तो कयामत